बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी खे रोज़नि जी ईद जी मुबारक हुजे। मां जमायत के दोस्तनि खे 7-8 महीने खां चवंदो पिया अचां जो अॻिते पाणी जी तमामु वॾी कमी थींदी। इन दफ़े असांजा जो ज़मींदार काश्तकार आहिनि कणिक जी फसल खे आख़िरी पाणी बि केतिरी जाइनि ते ॾेई न सघिया। जॾहिं पाणी न आयो आहे फसल खे त एवरेज छा लहंदी। ऐं जमायत खे दोस्तनि खे मां काफ़ी सालनि खां तयारु कंदो आयो आहियां जो बाबा मौसम तब्दील थी वियो आहे। मौसम जे मुताबिक़ ज़मींदारी कयो, छो जे अगरि असां कणिक ऐं फुटी जी फसल ते रहंदासीं असां त गिरवी थी वेंदासीं वाड़ियुनि में। तंहिंजे करे हाणे असांखे फसल तरीक़ेकार सभु मटाइणो पवंदो। जो शहर जे वेझो था रहनि, जंहिंजी ज़मींदारी पनी शहर जे वेझो आहे, सब्ज़ी कंदो त सुखी रहंदो। बाक़ी कणिक ऐं फुटी जे पुठियां वेंदो त कर्ज़ी थी वेंदो। छो इन दफ़े जंहिं बि कणिक काई आहे उहो पंहिंजो ख़र्चो मां सम्झां थो न कढी सघंदो। असांजा एग्रीकल्चर डिपार्टमेंट वारा नए माहौल खे अञा ताईं सम्झी सघनि, मौसमियाती तब्दीली खे जॾहिं उहे ई न सम्झी सघनि त तव्हांखे केरु ॿुधाईंदो। ख़ुदा तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-अमान में रखे, तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। ॿारनि जी तरबियत उन ते तव्हां ध्यानु ॾियो। छोकिरनि जी तालीम ते ध्यानु ॾियो। पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ जेतिरो तव्हां पढ़ाए सघो पढ़ायो। कुझु ॿार आहिनि पढ़ाई में चङा आहिनि, कोशिशि करे उन्हनि खे पढ़ाई में अॻिते वधायो। कुझु ॿार अहिड़ा आहिनि जो कमज़ोर आहिनि पढ़ाई में, त ॿार खे तव्हां ज़ोरी पढ़ाए नथा सघो, उन खे कंहिं अहिड़े हुनर में लॻायो जो अॻिते हली 2 पैसा कमाए सघे। छोकिरियुनि ते नज़र बि रखो। पंहिंजे छोकरनि खे ख़राब सोबत खां बचायो। हिकिड़ो दफ़ा तव्हांजो ॿारु ख़राब सोबत में अची वियो, तव्हांजे लाइ बि परेशानी, पाड़े वारनि जे लाइ बि परेशानी, मिट माइटनि जे लाइ परेशानी। इन परेशानी खां बचो। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्त कयो। जॾहिं तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो था, तव्हां सां लखे फ़रिश्ता दुरूद शरीफ़ सां पढ़ंदा। हर नमाज़ खां पोइ जमायत जे लाइ, दरगाह जे लाइ, पाकिस्तान जे लाइ
दुआ घुरो। हर नमाज खां पोइ पंहिंजी फ़ौज जे लाइ दुआ घुरो, ख़ुदा उन्हनि खे तौफ़ीक़ अता फरमाए जो असांजे मुल्क जी, पाकिस्तान जी क़ौम जी हिफ़ाज़त करे सघनि। दहशतगर्दी खे फ़ौज मुंहुं ॾे पई, सियासतदान मुंहुं नथो ॾे। तंहिंजे करे ॿारनि खे बि ॿुधायो जो हेसि फ़ौज असांजी पंहिंजी आहे। ख़ुदा तव्हांखे हर आफ़त, हर आज़माइश, हर तकलीफ़ मां हुज़ूर पाक जे सदक़े में हिफ़्ज़ो अमान में रखे, तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। ऐं इहो बि तव्हां हर नमाज़ में दुआ घुरो, जिथे भी मुसलमान रहे थो, ख़ुदा ताला उन्हनि जी कोताहियुनि खे, ग़लतियुनि खे बख़्शे ऐं मुसलमाननि ते पंहिंजो रहम फरमाए। छो जो जिते भी मुसलमान आहे, मुसलमाननि सां ई ज़्यादती पई थिए, जिते भी मुसलमान रहे। त इहे असांजी ग़लतियूं आहिनि। ख़ुदा असांजी हर हो ग़लती माफ़ करे जंहिंजे करे असांजी दुआऊं क़बूल नथी थियनि। इहो हमेशह दुआ कंदा कयो। बाक़ी माल ते तवजो ॾियो, कुझु माल वधायो, वण लॻायो। इहो वण जिते तव्हां लॻायो था, सम्झो सदका